साईं मोहम्मद मूसा जे किरदार ते ॻाल्हायां। साईं मोहम्मद मूसा दोस्ती जो पक्को, वाइदे जो सचो। साईं मोहम्मद मूसा न कॾहिं रुकजण वारो हो, न कॾहिं थकजण वारो हो। साईं जे ज़िंदगी ते जेकॾहिं ॻाल्हाइजे त आउं सम्झां थो त हिते टाइम लॻंदो, पर साईं हिकिड़ी अनमोल शख़्सियत हो। मूंखे यादि आहे साईं मोहम्मद मूसा मूंखे चयो, यार मूंखे ॾुख थो थिए त हीअ जेका तनज़ीम आहे सिंधी पेटेलब, इहा आउं हिकु थियण थो ॾिसां, तूं मुंहिंजो साथ ॾे। छो त पेटेलब ठटो ऐं सिजावल पेटेलब जी पैदाश आहे। सो मुंहिंजी ख़्वाहिश आहे त आउं उनखे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु करियां। जॾहिं हाजी शफ़ी मोहम्मद सठियो साहिब हिकिड़ी तहरीक जो ऐलान कयो त साईं मोहम्मद मूसा उनखे जवाबु ॾिनो त साईं हाजी साहिबु तव्हां ग़लति कयो, तव्हां पेटेलब जे ख़िलाफ़ु वियो। पर हाजी साहिबु ऐं साईं मरूम मोहम्मद मूसा हिकु तमामु सुठा बहितरीन लीडर बि हुआ, हिकिड़ी पिच ते बि हुआ। पर जॾहिं साईं मोहम्मद मूसा बीह रहियो त हाजी, मुंहिंजे ख़्याल में हिते दोस्त वेठल हूंदा, उहे शाहिद आहिनि, पर साईं मोहम्मद मूसा उनखे जवाबु ॾिनो, हू पंहिंजे मौक़फ़ ते बीठो। यानी साईं हिकिड़ी सची ऐं पकी ऐं पुख़्ते वारो माण्हू हो। सो मुंहिंजी दुआ आहे अल्लाह सुब्हानो तआला साईं मोहम्मद मूसा खे जन्नतुल फिरदौस में जाइ ॾे ऐं उनजे पोयनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। पेटेलब ज़िंदाबाद।